नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। वक़्तां के लाहौर मां ख़बर ॾींदड़ जोहर टाउन में धमाके सां भरियल कार पार्क कंदड़ जवाबदार खे रावलपिंडी मां गिरफ़्तार कयो वियो आहे। लाहौर जे इलाइक़े जोहर टाउन में थींदड़ धमाके जी जांच में अॻु बिराई साम्हूं आई है। वाक़े वारे हंधि गाॾी छॾे ईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार खे रावलपिंडी मां गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखां पोइ केस वधीक जांच जे लाइ नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां जांच कंदड़ ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्द जी सुञाणप ईद गुल जे नाले सां थी आहे। ईद गुल बारूद सां भरियल गाॾी खे वाक़े वारे हंधि पार्क कयो हो। मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे CTD पुलिस पहिरियां खां गिरफ़्तार करे पाल ड्यूट वटि वठी आई ऐं उन बि पंहिंजे साथी दहशतगर्द जी सुञाणप कई। पाल ड्यूट धमाके में इस्तेमाल थींदड़ कार ईद गुल खे ॾिनी हुई। पाल ड्यूट उहा कार धमाके खां 7 ॾींहं अॻु गुजरावाला मां ख़रीद कई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।